सदाई साण दुआ है मुझी, सदाई साण दुआ है मुझी। सालगिरह जी मुबारक थी, सालगिरह जी मुबारक थी। सदाई साण दुआ है मुझी। हैदराबाद में पीपी के नौजवान अगवान सरदार अली मर्दान लाखो जी सालगिरह तकरीब पीपी अगवान मौला बख्श चांडियो जो फर्जंद उमेर मौला बख्श चांडियो तरफा मल्हाई वई। तकरीब में नजीब अबड़ो, मीर मुर्तज़ा जिस्कानी, आज़म जोयो, ताहा जतो ये बेन शिरकत कई। तकरीब में सरदार अली मर्दान लाखो जी 20 सालगिरह जो केक कटे वो। इन मौके ते खिताब कंदे पीपी अगवान उमेर मौला बख्श चांडियो ऐं ॿियनि चयो त सरदार अली मर्दान लाखो पीपी जो नौजवान अगवान ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो सचो जियालो आहे ऐं दोस्तनि जो दोस्त आहे। उन्हनि चयो त दोस्तनि तरफ़ां सरदार अली मर्दान लाखो जी सालगिरह मल्हाइण जो मक़सदु संदसि सियासत में अॻिते अचण लाइ हौसला अफ़ज़ाई करणु आहे। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JDL वेब न्यूज़। मुझी हयातीअ में न कोई दुख ईंदो। Happy birthday to you. Happy birthday to you. अल्लाह साईं तोखे हयाती वॾी ॾींदो। मुझी हयातीअ में न कोई दुख ईंदो। तोहफ़ा गुलनि जा तो लखणी सभु आया थी। सालगिरह जी मुबारक थी, सालगिरह